टंडो आदम बी सेक्शन डी में पुलिस जो फोरन से मुकाबलो जवाबदार आसिम ब्रोही जख्मी हालत में गिरफ्तार टीटी पिस्टल मोटरसाइकिल हथ तफसीलन मूजिब टंडो आदम बी सेक्शन पुलिस थाने की हद सुमार चाकरानी रस्ते से गश्त दौरान SHO बी सेक्शन मोहम्मद हनीफ महर ऐं सद असम्बले जो बिना हथियार बंदन से आमू सामू मुकाबलो थी पियो। पुलिस के ॾिसंदे जवाबदारन पुलिस मथा सिधी फायरिंग शुरू कर ॾिनी। पुलिस की जवाबी फायरिंग के नतीजे में आसिम ब्रोही नाले एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार किया वो, जैसे कब्जे में टीटी पिस्टल और फुरथियल सामान साइकिल पिण हथ कई वई। जख्मी जवाबदार के फौरी तौर पर तिबी इमदाद लाइ अस्पताल पहुंचाया वो, जॾहिं त संदसि हिक साथी उंदाही जो फ़ाइदो वठी फरार थियण में कामयाब थी वो। गिरफ्तार जवाबदार इन खां अॻु कराची ऐं शिदातपुर के इलाइक़नि में मुख़्तलिफ़ संगीन नोयत के केसनि में गिरफ्तार थी चुको है। जवाबदार जो वधीक ॾोहारी रिकॉर्ड ॿियनि थाननि मां हथ कयो पियो वञे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची